सलाम नमस्ते। अॼु थोड़ो पर्सनल टॉपिक आहे, छो त मौत हिकु ॾींहुं हर के ॾे अचणो आहे, पर जेके सिर धरती मां ते निछावर थियनि उहे मौत खे बि मात ॾेई वेंदा आहिनि। सिंधु माता ते केतिराई सिर निछावर कया विया जिन जा नाला असांखे यादि बि न हुजनि, पर धरती माता जे सीने में उन जूं कुर्बानियूं समायल आहिनि। जॾहिं बि सिंध ते वार लॻा उहे सभई अमर ऐं शहीद किरदार असांजी आवाज़नि में गजगोड़ कंदा आहिनि। यकीनन अमर ऐं शहीद कॾहिं बि न मरदा आहिनि। अॼु उन शख़्स जी वरसी आहे जंहिंजो तालुक मूंसां भले पर्सनल हुजे, पर उन सां मुंहिंजो क़ौमी तालुक ऐं प्यार वधीक आहे, जंहिंजो नालो आहे शहीद कयूं मंगी, जंहिंजो इश्क सिर्फ़ सिंध हुई, जंहिंखे ख़बर हुई त हिन इश्क जी क़ीमत तमामु गहरी आहे, जंहिंखे ख़बर हुई त समझौते वारी सियासत सां आसाइशूं मिली वेंदियूं, पर सिंध सां इश्क ख़तम थी वेंदो, उन ते दाग़ लॻी वेंदो। हिन सिंध जे इश्क जी चूंड कई ऐं हर पल उन इश्क खे ॾिनो ऐं उन इश्क बि उनखे ई चूंडियो। सिंध सां इश्क जो सौदो आसान आहे, उन लाइ ज़िंदगी कुर्बान करणी थी पए, आसाइशूं ॾियणियूं थी पवनि, ऐं शहीद कयूं मंगी बि उन में ई कुर्बानी ॾिनी। मुंहिंजा मदर अक्सर चवंदा आहिनि त धरती माता बि पाण ते शहीद थींदड़ जी चूंड पाण कंदी आहे। ही शहादत का आसान न आहे, उनजी राह ते हलण जा पंथ तमामु ॾुखिया आहिनि। सिंध लाइ शहीद थींदड़ यकीनन केतिरा ई आहिनि, जिन में अॼु असां अञा बि शहीद मुज़फ़र भुट्टो खे यादि कयूं था, शहीद सिरे कुर्बान ऐं रूपलो चोलाणी खे यादि कयूं था, जंहिंजो सिलसिलो राजा ॾाहिर खां शुरू आहे हिन वक़्त ताईं क़ाइमु। मां उहो सवाल कंदसि त केसीं ताईं सिंध जा सपूत पंहिंजा सर ॾींदा रहंदा। बिल्कुलु, धरतीअ लाइ शहीद थियण ॼण को फर्ज़ निभाइण आहे, ऐं उहो फर्ज़ असां हर जनम में निभाईंदा रहंदासीं। जीअं शाह साईं चवाणी त हिकु सिर आछे लॼ मरा, हुजनि घणा सिर त वारे वारे वढिया। पर मां हिते पंहिंजी क़ौम खां सवाल करणु चाहींदसि त जेकी शहीद थी विया, असां उन्हनि खे छा ॾिनो? उन्हनि जी कुर्बानी जी अहमियत छा आहे? छो जो भले उन रस्ता कहिड़ा बि हुजनि, मुंहिंजो मक़सदु हमेशह हुयो सा सिंध ऐं सिंधियुनि जी ख़ुशहाली हुयो। सिंध खे जंहिं अंदाज़ सां मज़बूत सियासी कुवत थी अॻियां अचणो हुयो, तव्हांखे लॻे थो त असां उहा सियासी कुवत अॻियां मज़बूत थी करे आया आहियूं? अॼु तव्हां पाण खे ॾिसोसि, असां किथे बीठल आहियूं? असांजी धरती ते केतिरा वार थिया आहिनि, ऐं असां छा उन शहीदनि सां उन कुर्बानीनि सां इंसाफ़ करे सघिया? हाणे वक़्तु अची वियो आहे त पंहिंजे शहीद जी कुर्बानीनि खे न विसारींदे असां सिंधु माता लाइ वरी ॿीहर उथूं ऐं वरी को ॿीहर पड़ाॾू कयूं। छो त धरती माता जो तहफ़ुज़ असां सभिनी ते फर्ज़ ई न बल्कि हिकिड़ो कर्ज़ बि आहे, जेको हिन जनम छा हर जनम लाहींदासीं। जीए सिंध।